ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। ठटे खां रिपोर्ट करे रहियो आहे अकबर दिलवाणी। मौलाना राशिद मोहम्मद सुमरो चयो आहे त दीन इस्लाम इंसानियत जो दर्स ॾिए थो, पंहिंजे औलाद खे दीनी तालीम सां सरशार करियो। मौलाना राशिद मोहम्मद सुमरो चयो त JUI मुल्क में ख़त्म नबूअत जे तहफ़ुज़ ऐं सहाबा किराम जी इज़त नामूस समेत दीनी तालीम खे फहिलाइण लाइ पंहिंजो किरदारु अदा करे रही आहे। दुनियावी तालीम सां गॾु दीनी तालीम ॾांहुं पंहिंजे औलाद खे राग़िब करियो त जीअं अमेरिका समेत बैन अल-अक़वामी इस्लाम दुश्मन साज़िशुनि खे गॾियल तौर मुंहुं ॾेई सघूं। हुन उहे ॻाल्हियूं ठटे में ठटे जे दारुल फ़यूज़ बनूरिया मदरसे में ख़त्म बुखारी शरीफ़ ऐं तालिबनि जे दस्तारबंदी वारी मुनक़िद कयल तक़रीब खे ख़िताब कंदे कयो। मौलाना राशिद मोहम्मद सुमरो चयो त असां मस्जिद में ऐं मदरसे जे बका लाइ पंहिंजो भरपूर किरदारु अदा करे रहिया आहियूं। तबलीग, तक़रीर, तसनीफ़, तहरीर ज़रिए दीन जे प्रचार ऐं आलमनि मौलवियुनि खे बावकार ऐं बुलंद बनाइण चाहियूं था ऐं पंहिंजे घटि में घटि हिकु औलाद खे दीन पढ़ायो जंहिं में दुनिया या आख़िरत समाइजी वेंदी। JUI सिंध जे सेक्रेटरी जनरल राशिद मोहम्मद सुमरे वधीक चयो त बैन अल-अक़वामी सतह ते साज़िश आहे त अहिड़ो माहौल पैदा कयो वञे जो माण्हू मौलवीअ खां नफ़रत कनि त जीअं मुस्लमाननि जे औलाद दीन खां परे रहे ऐं संदन एजेंडा मुस्लमाननि खे दीन इस्लाम खां परे रखणु आहे। जंहिं लाइ JUI पारां तमामु मुस्लमाननि खे अपील आहे त उहे पंहिंजे घटि में घटि हिकु औलाद खे दीनी तालीम ॾियारीनि जंहिं सां अहिड़ियुनि साज़िशुनि खे नाकाम बणाए उन्हनि जे मनसूबनि खे रद्द करे सघूं। ठटे जे दारुल फ़यूज़ बनूरिया मदरसे में तालिबनि जी दस्तारबंदी ऐं ख़त्म बुखारी शरीफ़ ते तक़रीब में मौलवियुनि जो कोर्स मुकमल करे आलिम थियल तालिबनि जमीलुर रहमान चांडियो, इस्माइल रबनवाज़ लाशारी, कलीमुल्लाह इब्राहिम, निज़ामुद्दीन अब्दुल करीम ऐं ॿियनि मौलवियुनि जो सनदूं ॾेई संदन दस्तारबंदी कई वई। दस्तारबंदी तक़रीब खे JUI सिंध जे अमीर मौलवी अब्दुल करीम हालिजवी, कारी कामरान सलीब, आतिफ चांडियो, मौलवी अब्दुल वहाब बलोच, अहमद सुमरो, मौलवी मोहम्मद हसन टेंगो, जमील अहमद ऐं ॿियनि पिण ख़िताब कयो, जंहिं में JUI जे कारकुननि ऐं उहिदेदारनि वॾे अंग में शिरकत कई।